अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं ठीक आहे, ख़ुशि आहे, उम्मीद त ख़ैर सां दोस्तों। मुंहिंजो नालो आहे मोहम्मद हनीफ़ ऐं तव्हांजी शेयर आहे सिंधी टीच। त जीअं दोस्तों तव्हां थंबनेल ते पढ़ियो त तव्हांखे मां काइन मास्टर जे बारे में ॿुधाए रहियो आहियां। त काइन मास्टर खे तव्हां कीअं था इज़ीली यूज़ करे सघो ऐं काइन मास्टर में तव्हां पंहिंजी वीडियो खे यूट्यूब जी वीडियो खे ऐं टिकटॉक जी वीडियो खे या इंस्टाग्राम जी वीडियो खे कीअं था एडिट करे सघो। त वीडियो में अॻिते हलण खां पहिरियों अगर तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आया त बराए महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं घंटी निशान ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कयो जीअं मुंहिंजी नई वीडियो तव्हां ताईं बर वक़्ति पहुची सघे। त अचो हलंदो आहे वीडियो तरफ़। सब खां पहिरीं तव्हांखे प्ले स्टोर ते वञी काइन मास्टर सर्च करे उनखे डाउनलोड करणु आहे। जे तव्हांखे मां डिस्क्रिप्शन में लिंक ॾेई छॾियो, तव्हां इज़ीली डाउनलोड करे सघो था। त अचो हलंदा ॾिसूं था त तव्हां वीडियो क्रिएट न्यू ते क्लिक कयो। क्रिएट न्यू ते क्लिक करण खां तव्हां अगरि तव्हां यूट्यूब लाइ वीडियो क्रिएट करे रहिया आहियो सिलेक्ट कयो, अगरि तव्हां हीअ ऑप्शन सिलेक्ट इंस्टाग्राम लाइ करे रहिया आहियो त हीअ ऑप्शन सिलेक्ट कयो। त फ़िलहाल मूंखे सिर्फ़ु यूट्यूब लाइ वीडियो एडिट करिणो आहे त मां हीअ ऑप्शन सिलेक्ट थो कयां। इन खां पोइ नेक्स्ट थो कयां। बस नेक्स्ट करण खां ॿुधायां थो त अगरि तव्हां यूट्यूब लाइ वीडियो एडिट करे रहिया आहियो त तव्हांखे पंहिंजो कोई बि वीडियो जेको एडिट कयो था उन ते सब्सक्राइब बटन कीअं था हणी सघो। इहो अॼु मां तव्हांखे इहो सेखारींदुमि त तव्हां पंहिंजे वीडियो यूट्यूब जी वीडियो ते सब्सक्राइब वारो जेको बटन आहे उहो तव्हां कीअं था हणी सघो। त जी हा दोस्तों, मां तव्हांजे साम्हूं ई ॾिसो सघो था, मां हिन में वीडियो ऐड कयो आहे। त उन खां पोइ तव्हांखे हीअ वीडियो पंहिंजे यूट्यूब जेको वीडियो आहे उहो ऐड करिणो आहे। उन खां पोइ तव्हांखे हिते लेयर जो ऑप्शन मिले रहियो आहे, उन लेयर जे ऑप्शन ते सिलेक्ट करिणो आहे। तव्हांजे साम्हूं आहे लेयर जो ऑप्शन, उन ते सिलेक्ट करिणो आहे। इन खां पोइ तव्हांखे मीडिया ते वञिणो आहे। मीडिया ते अगरि तव्हां पंहिंजे वीडियो ते सब्सक्राइब वारो बटन हणणु चाहियो था त उहो सब्सक्राइब वारो जेको बटन आहे उहो तव्हां सभ खां पहिरीं उनखे खणो। रिमोट सब्सक्राइब वारो बटन आहे। त मां हिनखे उन खां पोइ तव्हां हीअ ॾिसो था सिर्फ़ु जेको हुजे जंहिंमें सिर्फ़ु सायो बैकग्राउंड जो तव्हां सिर्फ़ु उहो बटन खणो, ॿियो कोई बटन न हुजे, ॿियो कोई हिन में तव्हां ऐड नथा करे सघो। त इहो हिन में कीअं ऐड करिणो आहे त सभ खां पहिरीं तव्हांखे हिते हेठि वञिणो आहे। हेठि थोरो हेठि स्क्रॉल डाउन करिणो आहे। उन खां पोइ तव्हांखे हिते ऑप्शन मिलंदो क्रोमा की जो ऑप्शन मिलंदो। क्रोमा की जे ऑप्शन ते सिलेक्ट कयो। क्रोमा की ऑप्शन सिलेक्ट करण खां पोइ तव्हांखे जेको ऑप्शन मिली रहियो आहे इनेबल जो इनखे इनेबल कयो। इनेबल करण खां पोइ इन तरह जो तव्हां इंटरफेस में इन खां पोइ तव्हां हुते येस कयो। येस करण खां पोइ तव्हांजो सब्सक्राइब बटन उहो लॻी चुको आहे। मां हिनखे तव्हांखे प्ले करे थो ॾेखारियां। त जी हा दोस्तों, तव्हां ॾिसी सघो था त मां हिन में कीअं पंहिंजो जेको सब्सक्राइब वारो बटन आहे उहो वीडियो ते कीअं ऐड कयो आहे। ऐं हिन लाइ तव्हांखां जेका आम ज़रूरी शइ आहे उहो हीअ आहे त तव्हांजी जेको क्रोमा की वारो ऑप्शन आहे उन क्रोमा वारे की ऑप्शन खे सिलेक्ट करिणो आहे। उन खां पोइ तव्हांजो जेको सब्सक्राइब वारो बटन हूंदो उहो त हिन में ऐड थी वेंदो। सब्सक्राइब जो बटन हुजे उन जेको बैकग्राउंड जो उहो सिर्फ़ु साओ हुजे ऐं जेकॾहिं ॿिए खे बैकग्राउंड हूंदो त उहो तव्हां हिन में इनेबल नथा करे सघो। त जी हा दोस्तों, ये ॾिसण जी हुई वीडियो। अगरि वीडियो सुठी अगरि वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं मुंहिंजी हर नई वीडियो तव्हांखे मिली सघे। अगरि तव्हां काइन मास्टर जो कोर्स करणु चाहियो था त मुंहिंजे हिन चैनल ते विज़िट करे काइन मास्टर जो कोर्स ॾिसी सघो था। ऐं काइन मास्टर में वीडियो कीअं एडिट कबो आहे, स्टेटस कीअं ठाहिबो आहे, रंगीन स्टेटस कीअं ठाहिबो आहे, सभु कुझु ॾिसी सघो था।